सांगड़ मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ भरिसां मंगली थाणे जे हद ॻोठ बलोचाबाद जे रवासिन पारां झोल पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन मौक़े ते इस्माइल बिरोई, मर्दान खातून, इब्राहिम ऐं ॿिनि चयो त गुज़िरियल राति झोल पुलिस गड़िंग बंगलो वटि मुंहिंजे भाउ रहीम बिरोई खे गिरफ़्तार करे खणी गुम करे छॾियो। हिन वधीक चयो त असांखे ख़ौफ़ आहे त किथे झोल पुलिस असांजे नौजवान खे कूड़े मुक़ाबले में फुल या हाफ फ्राई न करे छॾे। हिन वधीक चयो त असांजे भाउ रहीम बिरोई ते सांगड़ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते पुलिस पारां कूड़े मुक़ाबले जा 4 खां वधीक कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि, जंहिं मां हू 2 केसनि मां बरी थियो हो ऐं 2 केसनि जी तारीख़ हलंदड़ आहे। हिन वधीक चयो त जेकॾहिं हू ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे त खेनि गिरफ़्तार करे ज़ाहिर करे खेसि कानून तहत सज़ा ॾिनी वञे। असांखे शक आहे त किथे पुलिस कूड़ो मुक़ाबलो ॼाणाए क़तल करे न छॾे। इन आला इख़्तियारनि खां नोटिस वठी नौजवान खे गिरफ़्तारी ज़ाहिर करण जो मुतालबो कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।